शीशिया उन जी बूजी बंद आंदे में अंदर अलाए छा पियो आ। साईं जन निमाणन अखिरन सा फरमायो उम्मे सलमा कूफे वारन मुंजा सभई बच्चा मारे छाया। उम्मे सलमा मां हाणे करबला मां थी थो अचां, मां कीअं चंपल पाया, मां कीअं दस्तार पाया। उम्मे सलमा मां इन शीशीअ में हुसैन जो खून मेड़ियो आ, मां करबला मां रत खई आ, मां खुदा के दाह ॾियण थो वञा। मुंहिंजे बच्चन कहिड़ो ॾोह कयो। मां इन उम्मत जे लाइ कदम कदम ते रहनुमाई कई, कदम कदम ते रहबरी कई, विख विख ते इन्हनि खे रस्तो ॿुधायो, इन्हनि खे दुआयूं कयूं। मूंखां पोइ मुंहिंजे बच्चन जो अहिड़ो हशर छो कयो वियो। मां हाणे करबला मां थो अचां। 2.5 महीना रसूलुल्लाह जी ज़ियारत कई थम ऐं मां ॾिठो तम त साईं खे मथे मुबारक में पटको भी कोने, साईं खे पेरन मुबारकन में जूतो मुबारक भी कोने, साईं जी दाढ़ी मुबारक में मिट्टी ऐं कख पयल आहिनि, साईं जे हथन मुबारकन में हिकड़ी बोतल आ शीशिया, उन में अंदर का शे पयल आ। अम्बड़ उम्मे सलमा थी फरमाए मुंहिंजी धुरड़ी निकरी वई, जिस्म में कपकपी तारी थी वई, जिस्म में ॾकणी अची वई। हे छा? उहो पाक मोहम्मद करीम जेको मुरकंदो हो त जन्नत जा दरवाजा खोलींदो हो, अज उन पाक मोहम्मद जो एड़ो हशर आखिर छो थियो जे थी सीने ते पत्थर रखे त हुजूर जे वेझो आयम। मां साईं खे चुम क़िबला तहां जी दस्तार काॾे वई आ, मां साईं जन खे चुम क़िबला तहां जी जूती मुबारक काॾे वई आ, पटको मुबारक काॾे वियो आ। साईं तहां जे मुंह मुबारक खे मिट्टी लगल आ, साईं तहां जे दाढ़ी मुबारक में कख पया आहिनि, साईं तहां जे हथ में बोतल आशी। ونشهد أن لا إله إلا الله لا خالق إلا الله لا مالك إلا الله لا رازق إلا الله أشهد أن لا إله إلا الله لا معبود إلا الله لا مقصود إلا الله لا مطلوب إلا الله أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له لا شريك له ولا وزير له ولا مشير له ولا عميد له ولا جميل له لا زد له ولا ند له ولا مثل له ولا مثال له لا قاسم له ولا مقسم له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله أفضل البشر محمد أكمل البشر محمد أطيب البشر محمد سيد الأولين محمد وسيد الآخرين محمد رحمة للعالمين محمد وخاتم النبيين محمد سيد الأنبياء محمد ورئيس الأنبياء محمد بدر الدجى محمد شمس الضحى محمد خير الورى محمد ونور الهدى محمد ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله أفضل الرسل وأجمل الرسل وأكمل الرسل وأحسن الرسل وخاتم الأنبياء
ला नबी बादहु वला रसूल बादा ला किताब बाद कलामिल्लाहि वला उम्मत बाद उम्मति मुहम्मदिन सल्लल्लाहु अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहली बैतिहि व बनातिहि खुसूसन अला अबी बकर व उमर व उस्मान व हैदर रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अह्लल बैति व युतह्हिरकुम तत्हीरा वज़्कुरन मा युतला फ़ी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिक्मा इन्नल्लाहा कान लतीफ़न ख़बीरा। फ़क़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबि अहलिल जन्ना। फ़क़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन व हुसैन सिब्तुम मिनल अस्बात। अना हर्बुल लिमन हारबहुम व सल्मुल लिमन सालमहुम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। तमाम साथी दिल जे गहरा इंसान अल्लाह जे आखिरी महबूब जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ाते गिरामी ते दुरूद शरीफ पढ़ो। मां समझा तो ता थकी पिया हो इन जे करे ताजे दुरूद जो आवाज भी तमाम घट है। दुरूद शरीफ एतरो डाडिया पढ़ो ताकि गोठ वारन की खबर पए त जलसो जारी आ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सब एहतराम उलमाए किराम, मुझा मुख्तरम दोस्तों, भाइरों ए बुजुर्गों, अवां असां सभई ॻोठ हाजी कौड़ो खान जे सालियाने दीनी कुरान मुक़द्दस जे बाबरकत जलसे में मुझे मीज़बान मोहतरम हाफिज साहब का वठी आखिरी निरड़न बारड़न ताई इको साउंड जे ऑपरेटर मुझे भा का वठी सबनी जमायतिन ताई अवां असा अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करण जी नियत सां गड थियायूं। सबई दोस्त दुआ कियो त अल्लाह साईं असा सबनी जी अज वारी हाज़री मंजूर मक़बूल फरमाए ऐं अल्लाह साईं असा जी अज जी गडजाणी क़यामत जे दिहाड़े छूटकारे जो ज़रियो बढ़ाए। मुके हुकुम छो आ तमा पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बचड़न जे बारे में बचार गालियों अर्ज किया। असर जी नमाज कंबर शहादत कोट पढ़ी। बज़ाहिर तौर को जरियो नजर न पे अचे, लेकिन हाफिज साहब जी मोहब्बत भरी दावत हुई ऐं अवां के इंतजार हो। मुझे भी अल्लाह साईं जे दरबार में दुआयूं हुयूं त अल्लाह साईं मुखे हाज़री नसीब फरमाए। उन अल्लाह कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿिन टिन गाॾियुनि खे मटाइण खां पोइ पहुचायो।
ता जेके दोस्त परते वेठा हो जेकॾहिं तव्हां साम्हूं अची वञो त मूंखे ॻाल्हाइण में थोड़ी आसानी थींदी। तव्हां जेकॾहिं साम्हूं हूंदो मां जल्दी तव्हांजी जान छॾींदुमि इंशाअल्लाह। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद में हजरत अबू बकर साईं 2 साल 4 महीना पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुसल्लो भी संभालियो, उन सां गॾु सऊदी अरब जी हुकूमत भी हलाई। हजरत अबू बकर साईं खां बाद में हजरत उमर साईं 10 साल पैगंबर साईं जो मुसल्लो भी संभालियो ऐं सऊदी अरब जी बादशाही भी संभाली। हजरत उस्मान ज़िन्नुरैन रज़ी अल्लाह तआला अन्हु हजरत उमर साईं खां पोइ 10 साल 11 महीना 11 दिहाड़ा पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुसल्लो भी संभालियो, उन सां गॾु पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रियासत भी संभाली। जनाब उस्मान ज़िन्नुरैन रज़ी अल्लाह तआला अन्हु जे वफात खां पोइ हजरत अलीउल मुर्तजा 4 साल 4 महीना पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुसल्लो भी संभालियो, उन सां गॾोगॾु बादशाही भी संभाली। उन खां बाद में हजरत हसन साईं हजरत हुसैन साईं 6 महीना पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मसनद भी संभाली, हुकूमत भी संभाली। 6 महीनन खां बाद में हजरत हसन साईं हजरत हुसैन साईं पंहिंजे दिली दोस्तन सहाबाए किराम जे जमात सां मशवरो करे मसनद इक्तिदार मक्के मदीने जी बादशाही हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु जे गोद में रखी। मुख्तसर बुधाइंदो हला, लिखी पढ़ी पंहिंजी मर्जी से हुकूमत ॾई। इन बुनियाद ते त असां जॾहिं हुकूमत जी ॾेती लेती जी गहराई में वञूं था त असां खां इबादतुनि में फर्क थिए थो। ज़िक्र अस्कार तहज्जुद अल्लाह जी कुर्बत असां पंहिंजी मर्जी सां, छो त असांजे बाबे जो दोस्त हज़रत अमीर मुआविया ॾई वापस अचन पिया त रस्ते ते बीठो कैस। हज़रत हसन जी फरमायो कैस मां इहो चङो कम कयो आहे या ग़लत कयो आहे? चयों कहिड़ो? जी असां हुकूमत पंहिंजी मर्जी सां हज़रत अमीर मुआविया जे हवाले कई आहे। जी तव्हां ग़लत कयो आहे। जी पोइ भला जेकॾहिं सही कयां त उहो कीअं हो? जी सही ईअं त हक़ लैला जो। जिस अंत मजनून, तू तो मजनू थी वियो। मजनू माना पागल, तू तो पागल थी वियो। ॿुधो अथव न लैला मजनू? इन मजने जो असली नालो आहे कैस। मजने ते मजनो नालो सोहणे हसन साईं रखियो। तमाम सऊदी अरब जी बादशाही हजरत अमीर मुआविया जे हवाले कई आहे। ऐं तू चवे तो इहो हक़ लैला जो आहे, माना मुल्क जी वॾी लैला थे। लैला जी शिकिल भी ॾिसण जहिड़ी ही कारी ही मेह जे मुहांडे हले त हाल मन को पुछो। अलाए कथा टुटी अची उतरी मजने जी। एक ॾींहुं पीउ खणी वियुसि गेले वञी काबे में पुॼाईंसि। चई अल्लाह जे दर ते तौबा कर त अॼु खां पोइ तूं लैला जो नालो न खणंदे। पराई छोकिरी आहे का चङी बि त कोन्हे जंहिंजे करे छितो थियो आहे। कैस काबे जो तवाफ भी करे पियो। चइबो या अल्लाह मां हर गुनाह खां तौबा कई अथमि पर लैला खां तौबा कोन कई अथमि। चुस पागल चरियन के सिंह थींदा आहिनि। पीउ वठी विया तौबा कराइण जे लाइ। हे अल्लाह जे काबे में बि चए थो त मां हर शइ खां तौबा कई आहे पर मां लैला खां तौबा कोन थो कयां। अञा वधीक पक्को थियो अंत मजनून, तू त पागल आहे। बहरहाल हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु 19 साल मुसलसल मक्के मदीने जी रियासत सऊदी अरब जी हुकूमत के संभालियो। पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन के भी संभालियो। हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु बिल्कुल कुराड़ा नहीफ लागर कमजोर थी विया।
मक्के खां मदीने खां हजरत अमीर मुआविया जे खिदमत में सहाबा किराम जे घरन मां खत अचण शुरू थिया। स्टेटमेंट जारी थी, को किथां पियो खत मोकले, को किथां पियो खत मोकले। दोस्त सजण खैर ख्वाह जमायती उन खत में लिखन पिया त साईं हाणे हुजूर जो ज़मानो गुज़री वियो, हजरत अबू बकर साईं जो ज़मानो गुज़री वियो, हजरत उमर साईं जो ज़मानो गुज़री वियो, हजरत उस्मान साईं जो ज़मानो गुज़री वियो, हजरत अलीउल मुर्तज़ा जो ज़मानो गुज़री वियो, हसन हुसैन जो ज़मानो गुज़री वियो, हाणे तहां जो ज़मानो गुज़री वियो। तहां बिल्कुल कुराड़ा कमज़ोर आयो। अल्लाह न करे जेकॾहिं तहां जी अचानक वफ़ात थी वई त पोइ इन हुकूमत ते पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुसल्ले ते तरारियूं हलंदियूं, मक्को मदीनो रत में रेटो थी वेंदो। जी पो छा कयां? जी मीटिंग घुरायो, शूरा जो इजलास घुरायो, जंहिंजे लाइ इजलास में तय थे पंहिंजे ज़िंदगीअ में उनखे सदर ममलिकत जो उहिदो ॾेई छॾियो, उहो इन मुल्क जो वॾो थे। अमीरुल मोमिनीन पंहिंजे ज़िंदगीअ में चूंडियो। जेकॾहिं तहांजे वफ़ात ताईं न चूंडियो वियो त तहांजे वफ़ात ते हिते रत छाण थींदी, छो त हुजूर जो ऐं सहाबा जो ज़मानो गुज़री वियो आहे। हाणे मुनाफ़िकनि जी ताक़त वधी वई आहे, सहाबनि खे पाण में विढ़ाए दीन खे टुकड़ा टुकड़ा कंदा। हजरत अमीर मुआविया के गैब जी खबर तो कोन हुई। मशवरो कराई, 40 सहाबिन जी मीटिंग घुराई। मां जेका ॻाल्हि कयां थो दलीलन सां ॻाल्हायां थो। 40 सहाबिन जी शूरा जे इजलास में इहो तय थियो त तहांजे वॾे पुट यजीद के पग था बदरायूं ऐं इन खे तहांजी ज़िंदगीअ में वॾो था कयूं। पोइ जॾहिं तहां फौत थी वेंदो पोइ हर को चवंदो यार वॾा विहारे विया हा, सभु ख़ैर थी वेंदो। ईअं थी वियो, छो त उन वक़्त ताईं यज़ीद जूं बुरायूं अञा ज़ाहिर न हुयूं, इहो बाद में ईअं थी वियो। इन जे करे यज़ीद जे आड़ में पाक मोहम्मद जे सहाबी जनाब अमीर मुआविया जो नालो जेको खणंदो त क़यामत जे ॾिहाड़े ग़द्दारनि जी लिस्ट में सहाबा तो सहाबा थे कि हर शब जिनकी ईद होती थी, खुदा का फजल शामिल था नबी की दीद होती थी। है मोहम्मद कमर तो सितारे सहाबा, हम फख्र से कहते हैं कि हमारे हैं सहाबा। वल्लाह हमें जान से प्यारे हैं सहाबा। मां कीअं न उन्हनि जी तारीफ़ कयां। अल्लाह जे कुरान आवाज़ो ॾिनो, आमिनू कमा आमनन नास। ओ दुनिया वारो अगर कामयाब बणजण चाहियो था, हौज़े कौसर जो जाम पीअण चाहियो था, क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे महबूब जी शफ़ाअत जा हक़दार बणजण चाहियो था, रब फरमाए आमिनू कमा आमनन नास। ये ईमान आणियो जे मुंहिंजे पाक मोहम्मद अमीर जे सहाबिन ईमान आंदो। सुभान अल्लाह, दिल सां चओ ना। रब करीम तो फरमाए कलाम मुकद्दस में, उलाइकल्लज़ीना मुतगनल्लाहु कुलूबहुम लितक़वा। ओ दुनिया वारो तवाजा इम्तिहान तवाजा यार वठंदा, तवाजा इम्तिहान पाड़े वारा वठंदा, तवाजा सौट वसंदा, तहाजा मासात वठंदा। अज चाह जे लाए, अज मानीअ जे लाए 5000 उधारा वठी तोखे आज़माईंदा। अल्लाह तो फरमाए उलाइकल्लज़ीना मुतगनल्लाहु, सहाबनी जमात उहा जमात जंहिंजा मां अल्लाह इम्तिहान वरता। या अल्लाह कीअं इम्तिहान वरतई? जे तो ख़ब्बाब खे टांडन ते सुमारियम, बिलाल जे ॻिची में रस विझरायम, हज़रत अब्दुल्ला के बाहि में गाड़ायम, हज़रत उमर के नेज़न में सुमारियम, हज़रत सिद्दीक़ अकबर के काफ़रन जे पत्थरन जे बरसात में लुहु लुहान करायम। जॾहिं अबू बकर अकेले काबे में तौहीद जी तकरीर कई, काफ़र शुरू
शुरू थी विया। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह तो फरमाए लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीना इज़ युबायऊनका तहता शजरा। ओ दुनिया वारो जे बबर जे वण जे हेठा 1400 सहाबिन मुझे महबूब जे हथन ते बैयत कया। सबई जन्नती थी विया, सबई कामयाब बणजी विया, सब हादी महदी बणजी विया। अल्लाह से फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहु अशिद्दाउ अलल कुफ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौराति व मसलुहुम फिल इंजील। अजमा तो के कुरान बुधाया। रब तो फरमाए मोहम्मद मुझो रसूला जेके उन सां गॾु माना रसूल जे कतार में, रसूल मस्जिद में, सहाबी मस्जिद में, रसूल जंग में, सहाबी जंग में, रसूल दाढ़ीअ वारो, सहाबी दाढ़ीअ वारा, रसूल दस्तार वारो, सहाबी दस्तार वारा, रसूल पर्दे वारो, सहाबी पर्दे वारा। वह आयत पढ़िया खुतबे में। अल्लाह तो फरमाए इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा वज़्कुरना मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाह। रब तो फरमाए मुझे महबूब जा अहल बैतो तवा भी दुनिया में आजाद ना आयो। सहाबी भी, सहाबियानियों भी, अहल बैत भी, अहल बैतियानियों भी, तवा भी आप आजाद ना आयो। अल्लाह तो फरमाए वज़्कुरना मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमा इन्नल्लाह काना लतीफल खबीरा। रब तो फरमाए मुझे महबूब जे घर जा भातियो तमाम घर में मां अल्लाह जे कुरान के तिलावत कयो, आयतुन के पढ़ो। वज़्कुरना मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमा। रब तो फरमाए पंहिंजे घर में नमाज पढ़ो, पंहिंजे घर में कुरान पढ़ो। अजो असां ड्राड़ हणो ऐं दावा कयूं सहाबिन जे, अहल बैतन जे इश्क ऐं मोहब्बत जी, ऐं नमाज जुमे जी भी नसीब ना है। यो पैगंबर जे अहल बैतन जो आशिक ऐं परवानो ना है, पैगंबर जे अहल बैतन जो गद्दार। बेनमाजी अहल बैतन जो परवानो ना है, चौ ना है यार मस गाल तो सच्ची तो क्या हिजाब छो दा गयो। बेनमाजी हुसैनी ना है, बेरोज़ात हुसैनी ना है, नच्छे ते गुजर करने वाला हुसैनी ना है। यजीद के पटको बदराए अमड़ आयशा सा मिलन आयो हजरत अमीर मुआविया मक्के आ मदीने। पर्दे जे इत्माम सां गाल बोल थी। अमड़ आयशा के चई त मां हे कम कयो आ। अमड़ फरमायो यो कम तहां जो आ, तहां जानो, तहां जो कम जाने, पर मुझी पारत थी त सोहणे हसन पंहिंजी सजी जिंदगी अल्लाह जे दीन जी खिदमत कई। अज उन जो नंढो भा सोहणो हुसैन इन धरती ते एक रोशन दिए जे मिसाल आ। पैगंबर पाक जी सिक लहण खल्क इंदी आ मदीने में। हुजूर के पुठानी औलाद नंढड़े में फोत थी वही। हुजूर जो नस्ल, हुजूर जा बच्चा, हुजूर जी औलाद, हुजूर जो घर ही हुआ। इन्हनि ते सख्ती कदी भी न कजाए। मैं बुधो थम ते इन्हनि ते सख्ती थी थे। जो तो उन्हनि पंहिंजा माण्हू मोकिलिया, पंहिंजा पावर हलाया, मदीने पाक में आया, उनजा पैगाम खणी आया त यजीद जे हथन ते बैयत कर। हजरत हुसैन से फरमायो हर उभरंदड़ सिज जी सलामी हुसैन ना है कंदो। तहांखे खबर हुजे त हिन कन में भाग मदीने जे मीर जी चयल आ, हिन कन में तकबीर पाक मोहम्मद जी चयल आ। हुसैन जी जबीने नियास हिय कच्ची त सघे थी, पर अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे चौकट को सवा गैर जे चौकट ते ढुकी नथी सघे।
मची विया चयो हुसैन खे गिरफ्तार करे जबरदस्ती सां ॻाल्हि मञाइणी आहे। उन्हनि जा नाला भी लिखिया पिया आहिनि केर केर आया लेकिन सोहणे हुसैन साईं फरमायो मां मुख्तसर तो क्या सोहणे हुसैन साईं फरमायो कदहिं भी न थींदो। सऊदी अरब कठी कयो, मक्को मदीनो कठो कयो, शाम यमन इराक कठो कयो, खल्क गडायो, पो हुसैन के घुरायो, पो जेको चवणो हुंदो खल्क जे सामू चवंदुस बैयत थो कया, अगर मुतमईन थुम इनकार थो कया, जेकॾहिं मुतमईन न थुम लेकिन फैसलो अग में किए था वठो। बे हमरा चयो साईं अज आया हो वाली मदीना के चओ जबरदस्ती सां हुसैन को बैयत वठाए पर पुट गायबाना बैयत करे यजीद जे हथन के असां जे हथन दे बैयत करे असां चवंदासीं त तोखे मनी लेकिन सोहणे हुसैन इन शय जो इनकार कयो। आखिर इस्तिखारो क्यों? इस्तिखारे जो मतलब छा है? 7 ॾींहं मुसलसल जिस्म पाक, कपड़ा पाक, जगह पाक, बिस्तरो पाक, रकअतु नफिल पढ़ी, अल्लाहुम्मा इन्नी अस्तखीरुक बि इल्मिक वारी दुआ पढ़ी, सॼो हथ गिटे जे हेठां ॾेई खॿो हथ पंहिंजे ॼंघनि ते डिघो करे काबे जे तरफ़ मुंहुं करे सुम्हे 7 ॾींहं मुसलसल ईअं करे जेको दिल में ख्याल आयो कंहिं बि मुश्किल कम खे करणो आहे 7 ॾींहं ईअं करणो आहे। कोरस इन जो मुकम्मल 7 ॾिहाड़ा हुज़ूर ॿुधायो आहे। 7 ॾींहंनि जे अंदर जेका ॻाल्हि दिल में ठही आई समझो त इहो अल्लाह जो मशवरो आहे। हज़रत हुसैन साईं ईअं कयो, ईअं करे तैयार थियो कि बस मां इस्तिखारे में ॾिठो त मूंखे वञणो आहे छो त उन्हनि जा कूफिन जा खत तमामु घणा थी विया। बुजुर्गनि लिखियो आहे त 2.5 बोरा किन वधिक भी लिखियो आ 2.5 बोरा अरबन जा वडा बोरा ये खतन जा भरजी विया। साईं तहां चो तसा तहां जे हथन ते बैयत कयो ते यजीद जे जुल्म मां जान छुटे। यजीद बिदत जा कानून कढाइन, यजीद बैतुल माल जा पैसा ये तो गिड़काए, रस्तन जा, अवाम जा, दवाउन जा, गरीबन जा हक ये तो गिड़काए। जे कंहिंजी पंहिंजी ज़ाती मिल्कियत हुंदी आ, अज जेकॾहिं को माण्हू चवे थो त मां सोहणे हुसैन जो वाली ऐं वारिस आहियां त यजीदियत जे गद्दारी खां पंहिंजो पाण खे ॿाहिरि कढे ऐं हुसैनियत वारे किरदार खे ज़िंदा करे। अॼु जे आलिमन जो मक़सद भी साॻो आहे। ज़मीन भी अल्लाह जी, त कानून भी अल्लाह जो। जेको पैगाम सोहणे हुसैन जो हो साॻो ही पैगाम असां जे आलिमन जो। यजीद वक्त की बैयत का मैं इनकार करता हूँ, हुसैन इब्ने अली के काफिले का एक सिपाही हूँ। अल्लाहु अकबर। ओ कलमे वारा गुनाहन मां ये निकरिया मां तो के यजीद न थो चवा नौज़ बिल्लाह, पर हुजूर जे तरीके का बाहर निकरी वेंदे तो कुफ्र में पइजी वेंदे। ये निकरिया जी हलंदड़ जंग में हुर निकरी आयो, निकल कर लश्करे आगाह से मारा ने यूं हुर नारा कि देखो यूं जहन्नम से निकलते हैं खुदा वाले। नहीं होता है कुछ हासिल मगर हुज्जत या हीले से, फलाहो दीन दुनिया का मोहम्मद के वसीले से। मुझे जुटलाए या करे मुझ में गुमा कोई, मोहम्मद है रसूलुल्लाह इसी में शक नहीं कोई। दिल सा चो सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीरा। ॾींहं ई न गुज़रिया 1000 लश्कर वठी हुर यजीद जो पुत्र पंहिंजे बाबे जो पैगाम खणी सोहणे हुसैन ॾे आयो त मुंहिंजे बाबे जे हथनि ते बैयत कजाए। सोहणे हुसैन फरमायो मां सोहणो हुसैन आहियां, आम माण्हू न आहियां। बंद कमरनि में तुंहिंजे पीउ जी बैयत कयां, चोर दरवाज़नि मां अची बादशाहनि सां वेहा, कॾहिं बि न थींदो।
अवाम कठो कयो पो माखे घुरायो उन्हनि जबरदस्ती कई तोखे झुकाइणो आ तोखे मनाइणो आ अल्लाह अकबर कबीरा सोने हुसैन भी दरका ॾिना उन्हनि भी धमकियूं ॾिनियूं अल्लाह सां मशवरो करे बचड़ा ॿार वठी निकिरी पियो हदीस जे तारीख़ जे वर्कनि में लिखियो पियो आ पंहिंजे वञण खां पहिरियां उतो जे अहवाल खे मालूम करण जे लाइ हज़रत मुस्लिम बिन अकील खे मोकिलियऊं पंहिंजे सौट खे वञी जाइज़ो वठी आ वाकई उतो जा माण्हू आशिक ऐं परवाना आहिनि या गद्दारी था कनि हज़रत मुस्लिम साईं वियो हिक ॾींहं में हज़रत मुस्लिम जे हथनि ते 18,000 माण्हू बैयत करे विया कूफे वारनि हज़रत मुस्लिम खे भी कोन ॾिठो हो इमाम हुसैन जी भी जिंदगी में सामूं ज़ियारत न कई हुई जीअं जो हज़रत मुस्लिम पहुतो सभिनी ये समझो त पक सोनो हुसैन इहो आ सब निकरी आया मरहबा या इब्न रसूलुल्लाह ओ अल्लाह के रसूल जा बच्चा तोखे मरहबा तोखे वेलकम तोखे भलीकार 18,000 माण्हू बैयत करे विया सोने मुस्लिम साईं खत लिखियो सोने हुसैन दे से अचो माण्हुनि जो हियां तो फाटे सब तव्हां जा ताबेदार आहिनि अॼु शाम ताईं 18,000 माण्हू बैयत करे विया पर तकदीर जी कहिड़ी ख़बर सुभाणे वारो ॾींहुं छा पैगाम खणी ईंदो अल्लाह अकबर कबीरा कुरान में लिखियो पियो आहे अल्लाह तो फरमाए वतिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन नास ॾींहं फिरणा गिरणा आहिनि कल कंहिंजो वारो अॼु कंहिंजो वारो होॾे नज़र करन कल केर बादशाह हो अॼु केर गिरफ्तार आ कल केर जवानी जे जोत में हो अॼु सागो लठ जे टेकन ते थाबा पियो खाए कल केर पियो नोटन के जलाए अॼु रुपए जे लाइ दर बदर आ अल्लाह तो फरमाए वतिलकल अय्याम नुदाविलुहा बैनन नास ओ दुनिया वारो ॾींहं फिरंदा अथव ॾींहं घिरंदा अथव ॾींहं अचणा वञणा अथव पर तव्हां दग सिधो वठिजो ओ मुंहिंजे महबूब जा उम्मतियो दग चङे ते हलंदव त कामयाब बणजी वेंदव लाज़मन दुख भी ईंदा डोलावा भी ईंदा अल्लाह सी फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूइ व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون दिल सा चो सुभान अल्लाह रब तो फरमाए ओ कलमे वारो ओ ईमान वारो मुझे महबूब जा ताबेदारो मां इम्तिहान आशिकन जा वठंदो आ मुनाफिकन जा इम्तिहान न वठंदो आ मां आजमाइंदो पंजन खे परावन खे न आजमाइंदो ओडे नजर कर ज़ानी जे मथन ना भी जुदा एसी पेरन ना जुदा एसी बख्तर बंदन में लैंड क्रूजर में सफर करे ओडे नजर कर तहज्जुद गुजार रात जो गोडन जा वस्कारा लगा पिया आहिनि अल्लाह जे खौफ जे करे बेकरारा कुरान में लिखियो पियो आहे ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाज यदऊन रब्बहुम खौफन व तमआ मुंहिंजा बाना मां में उम्मीद रखी मुंहिंजे भव खां राति जो सजदन में किरिया पिया हूंदा थी ओॾे नज़र कर वतनाम जा काफ़र सोन जे गिलास में अॼु भी पानी था पियनि होटल भी सोन जा थालियूं भी सोन जो बसियूं भी सोन जो कोप भी सोन जा अल्लाह अकबर कबीरा होॾे नज़र कर फुरात जे किनारे ते इमाम आली मकाम शहीद करबला के बुक में भी पानी नथो मिले वतनाम जा काफर अॼु भी सोन जे कोप में चाह पिया पियनि लेकिन फातिमा जे बचड़न के पीअण जो पानी भी न पियो मिले ये अल्लाह जी कुदरत आ ये अल्लाह जो इम्तिहान आ अल्लाह तो फरमाए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ मां तव्हां के जरूर आजमाइंदुम मुंहिंजा हो त इम्तिहान ईंदव मुंहिंजा हो त आजमाइश ईंदव मुंहिंजा हो त दुख भी ईंदव बिशैइन मिनल खौफ सब खां पहिरियों तव्हां में खौफदारी थी वेंदो बदअमनी बणजी वेंदी घरां निकिरी न सघंदव रब तो फरमाए दुश्मन तव्हां खे धमकाईंदा अल्लाह तो फरमाए बिशैइन मिनल खौफ वल जू वरी मां बुख ॾेई आजमाईंदो मां माना बेरोज़गार कंदो मां फसल ॿोड़ींदो मां
माए मेहू मारींदो माए घर में अण पूरत दींदो माए कपड़ा वठदे त दवा न हुंदई दवा वठदे त चंपल न हुंदई कपड़ा वठदे त सिलाई न हुंदई बिशई मिनल खौफ वल जूए व नक़सिम मिनल अमवाल मां तवाजा माल घटाईंदुम फसल सुकाईंदुम पानी सां बोड़ाईंदुम मेहू मारींदुम व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस व समरात ताजी जान जा भी सौदा कराईंदुम गुलन जड़ा बचड़ा मारींदो मां कदी बरंदड़ चेहरे वारी अमड़ घुराए मां तुझो घर खाली कंदुम कदी जन्नत जो दरवाजो तुझो बाबो घुराए जमीन में पूराईंदुम तुझे गलन ते गोड़ा जारी कंदुम कदी तोखे बे औलाद कंदुम कदी तोखे कुराड़ो झूर करे चेल कमजोर करे अंधो करे हिक खट ते सुमारींदुम वल अनफुसी व समरात व बशिर साबिरीन दिल सां चओ सुभान अल्लाह रब तो फरमाए कामयाब उहे बणजी विया जेके हर मोड़ ते सब्र कन हर मोड़ ते सब्र करण तवां जो कम आ जन्नत जी मुबारक ॾियण तवां खे मां अल्लाह जो कम आ हज़रत हुसैन साईं सफर जारी किया रस्ते में खबर पइजी वई तो हजरत मुस्लिम बिन अकील जे पोयां भी पुलिस लगी आ गिरफ्तार करण जे लाइ यजीद पंहिंजा माण्हू मोकिले छॾिया पुलिस वारा या जुदा ॻाल्हि आहे केर कंहिं साहबी जो ॿार हो केर ताबई हो केर पढ़ियल हो केर न पढ़ियो हो केर दीन ता फिरी वियो हो केर न फिरी वियो हो या जुदा ॻाल्हि आहे जेकॾहिं कंहिंखे दीन सिखणो आहे त सभु कुझु किताबनि में क़ुरान में हदीस में तारीख़ में मौजूद आहे मार्स किम त हिक कलाक जे लेक्चर में सॼो मुकम्मल दास्तान कोई ॿुधाए न सघंदो लेकिन इहा ॻाल्हि दुश्मन भी मञींदो त करबला जो वाक़ियो को मामूली सान्हो कोन्हे दुनिया जे हर मुल्क में काफ़िर भी करबला जो वाक़ियो ॿुधी रहंदा आहिनि उहे भी परेशान थींदा आहिनि त करबला जो वाक़ियो वाकई वॾो दास्तान आहे मुस्लिम बिन अकील जे गिरफ्तारी जा वारंट जारी थिया मुस्लिम बिन अकील के हानी बिन अरवाह पंहिंजे घर रहायो सहाबी हजरत हानी जे घर ते पुलिस छापो हयो यजीद जा माण्हू अची विया वेतर 22,000 माण्हू आया घर घर में पुलिस लथी त तहां वटि हिकिड़ो परदेसी मुसाफिर माण्हू आयो आहे मदीने मां मुस्लिम उन जो नालो आहे अकील जो पुट हजरत हुसैन जो सौट उनखे जंहिं पंहिंजे घर में रहायो उन जे घर खे ठाथो वेंदो उन जे जगह के मिसमार कबो उन ते बैन जारी थींदो उन के सोशल बाइकाट कबो उन के मुल्क मां निकाली मिलंदी हानी चयो कुछ भी थी पए जेस ताईं जीअरो आहियां पाक मोहम्मद जे बच्चन जो वफादार हूंदुसि गद्दार न थी इन जे करे सभिनि खे गॾाए गार न जो खुदा जो खौफ हजरत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु के केड़ी खबर ही त मां हुन त चयो त मां फितने जो दरवाजो बंद थो कयां केड़ी खबर ही त को फितने जो दरवाजो इन जे आड़ में अॻिते खुलंदो तकरीबन 25,000 लश्कर गॾिया ये सब सोने हुसैन जे अॻिते हो कुल घणा आहिनि 32 ॼणा आहिनि टोटल अहल बैत 32 ॼणा आहिनि उन जमात सां गॾु उन्हनि सां गॾु पंहिंजूं जानियूं कुर्बान करण वारा टोटल सहाबी 40 72 ॿुधा अथव न इन जे करे सहाबा जो अदब एहतराम हर कलमे भरींदड़ जी ज़िम्मे आहे छो त करबला जे रेखदार धरती ते भी 40 सहाबिन पैगंबर जे बच्चन ते साथ ॾिना इन्हनि जी को तारीख़ ॿुधाई कोन हानी जे घर खे ठाथो हज़रत मुस्लिम साईं छत ते चढ़ी वियो इन विच में 2 मुलाकातूं एड़ियूं थियूं ऑफिसर जूं सरकारी माण्हुनि जूं सरकारी चमचन जूं जो हज़रत मुस्लिम साईं घर जे अंदरे कमरे में हो दरवाजो बंद हो उनखे कंहिं सीआईडी करे ॿुधायो त फिलाणे जे घर में अंदरे कमरे में रहंदो आहे हो वरी दावत जे बहाने सां अंदर घर में घिरी आया
तमाम घणी सर्च ऑपरेशन क्यों आखिर हजरत मुस्लिम जे घर में हुन घर के खाट रहे मुस्लिम साईं निकरी वियो रूपोशी हालत में शहर जे ॿाहिरां हिकड़ी गली में गर्मी जी मौसमी ताक मंझंद ही लावारिस तने तनहा अकेलो मुसाफिर मदीने जो नाज़िक बदन पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बचड़ो हजरत मुस्लिम बिन अकील दर बदर थी फिरंदो रहियो हजारे माण्हू उनखे डुकाईंदा रहा उन जे करे घर रही विया ॿिया माण्हू दर बदर थिया लेकिन हजरत मुस्लिम बिन अकील हिकड़ी अमड़ कुराड़ी जे दरवाजे जे ॿाहिरां टेक आई जे अमड़ के कोई मर्द भी कोन हो सॼो ॾींहुं गुज़री वियो शहर जे कंहिं गलीअ जे कंहिं ॿाहिरे पासे ॾांहुं घर हो न अमड़ जो अमड़ निकिती ॿाहिरि दड़को ॾिनई केरा बाबा छो वेठो आहे पराए दरवाजे ते कहिड़ो कम आहे तुंहिंजो छो आयो आहे हजरत मुस्लिम साईं अखिन मां पानी केरी दे उन अमड़ कुराड़ी के चे अम्मा माखे दड़का न दे मां लावारिस आया कूफे वारन असां सां गद्दारी कई आ मुझे सौट दे सवे हजारे खत लिखिया थो बोरा भरिया पिया हिन थेला भरिया पिया हिन हू हुतां निकता हिन कल ताईं मुझे हथन ते 18,000 माण्हू बैयत करे विया हिनन डिठो त हे त हुसैन जो सौट आ पर जेकॾहिं हुसैन पाण आयो त सॼो कूफो सॼो अरब अजम उन्हनि जे हथनि ते बैयत कंदो असां खां कुर्सी खिसकाइजी वेंदी निकिरी वेंदी उन्हनि खे पक हुई त जेकॾहिं सोहणे अलीअ जो बचड़ो अमड़ खातून जन्नत जो जिगर गोशो मसनद इक़्तिदार जे कुर्सी ते आयो त क़यामत जे सुबह ताईं हुसैन जे ताबेदारनि जी बादशाही ज़िंदह ताबित रहंदी इन जे करे हुसैन खे हाणे साईं कुचलियो उन जे जमात खे मारियो इन हक़ खे हटायो इन्हनि खे दबायो लेकिन हक़ खे दबाइण सां हक़ दबो न है यजीद अज ताईं मुर्दाबाद आ शहीद करबला इमाम अली मकाम सोहना हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु आज भी जिंदाबाद आ क़यामत जे सुबह ताईं सोहना हुसैन जिंदाबाद रहंदो जो इंशाअल्लाह दिल जे मोहब्बत सां त ॻाल्हायो अमड़ कुराड़ीअ खे रहम आयो जीअं बा जेकॾहिं वाकई तकलीफ़ आहे तो चङो तूं तरस त भला मां तोखे पानी ढुक पीआरियां जी अमड़ तुंहिंजी महिरबानी थींदी अमड़ कुराड़ी वही घरां पानी जो गिलास खणी आई अधु पानी पीतो हो अधु न पीतो हो तो पोयां पुलिस वारा पुजी विया वरी भगा अकेलो मुसाफिर कपड़ा लीड़ो थी विया मेरा थी विया उञ है भुख है दुख है सफर है घंटियों है परेशानियां मायूसियां आखिर हजरत मुस्लिम बिन अकील के अमड़ घर वठी वही अमड़ जो घर भी रहा था मुस्लिम के गिरफ्तार किया हजरत मुस्लिम के शहीद किया फरजदक शायर यो वाक्य डिठो उदो रस्ते में वयो कहवादी में सोहने हुसैन बट्टियन अहल बैतन ऐं 40 सहाबिन जे जमात के लंगर अंदाज कियो आराम करायो छुट्टी कराई फरजदक शायर जियो ते पहुतो सोहने हुसैन साईं के अस्सलाम की तारीफ थियो सुञाणप थी गाल बोल थी जी साईं जाडे वञो था ओडे तहां जे लाए कातिन ऐं छुरिन खां सवा बी काब शे मुखे नजर नथी अचे मुखे कूफे मां खून जी बदबू अची रही आ ये गद्दार हिन अल कूफी ला यूफी कूफे वारन मां कदे भी फायदो न हासिल थींदो ये सादा कूफे वारा हिन जे तुझे बाबे अली सा भी गद्दारी कई वैसा फाती करे शहीद क्यों ऐ सादा कूफे वारा हिन तो सा भी गद्दारी कंदा ऐ मां तोखे बुधाइण चाहियां थो त तो जो सौट मुस्लिम बिन अकील शहीद थी चुको आ जदा आया हो ओडे वापस वञो सोने हुसैन साईं हलंदड़ सफर में मीटिंग कराई जो तो रसूल के भी हुक्म वशाविरहुम फिल अम्र फइजा अज़मत फतवक्कल अलल्लाह मुझा महबूबा जेको कम करे सहाबा सा मशवरो कर भली सहाबा तुझे कदमन जे मत भी ना हिन पर उनके विहारे सलाह वठ वो जह कम जे लाए मजबूत इरादो क्यों फइजा अज़मत फतवक्कल अलल्लाह तो तवक्कल अल्लाह ते कर
हज़रत हुसैन साईं मशवरो कयो। मशवरे में तय इहो थियो त पोइ ते मोटणो न आहे, अॻिते हलणो आहे। कुछ बुजुर्गनि लिखियो आहे, हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद शफी मुफ्ती तकी उस्मानी रहमहुल्लाह जो बाबो, उन लिखियो आहे त हज़रत मुस्लिम बिन अकील जे भाउ अखिन मां दुख जा ॻोढ़ा केरिया ऐं दुख जा ॻोढ़ा केरड़ अल्लाह जी रहमत। ये पत्थर दिल माण्हू जंहिंजे अखिन मां ॻोढ़ो बि न निकिरे, इन्हनि जे लाइ त क़यामत जे ॾिहाड़े अज़ाब आहे। बाक़ी वाह वेला दीन में न आहे। मशवरे में तय थियो त साईं असां भाउ जो प्लान कंदासीं। चयूं ठीकु आहे, सफ़र जारी रखियऊं। अॻिते तक़रीबन 4000 पुलिस वारा अची विया। हुकूमत जा नुमाइंदा चयूं असांखे वाली कूफा उबैदुल्लाह बिन ज़ियाद तुंहिंजे लाइ मुक़रर कयो आहे। तूं अॼु जो अॼु हाणे जो हाणे यजीद जे हथनि ते गाइबाना बैयत कर ऐं क़बूल कर, असां वापस था वञूं। हज़रत हुसैन साईं फरमायो तहां के खबर ना है शाह त मां खातून जन्नत जो बच्चो हां, मां पंहिंजी तहजुद गुजार अमड़ जो थन पीतो आ। मुझे पींगे के जनाब जिब्रील पाण लोडींदो हो। तहां के खबर ना है शाह त मुझे कन में भांग पाक मोहम्मद करीम दिनी। तहां के खबर ना है शाह त जेका निरड़ ऐं पेशानी अल्लाह जे दर ते झुकंदी आ, उहा बेजे आलो ना है झुकंदी। मां तहां का मुतमइन ना हां। जोर सां हिन शेर खे झुकाइण चाहियो था, मौत कबूल कंदुमि, पर तहां जे कदमनि में न झुकंदुमि। चयूं अॻिते हलो। सहाबी भी हलिया, अहल बैत भी हलिया, पाक बीबियूं भी हलियूं, पर्दे सां बुरकन सां हली हली थकी पिया। अॼु 38 ॾींहं पूरा थी विया। मदीने खां निकता हिन कूफे ताईं 38 दिहाड़ा। किथे ॾींहुं किथे रात, किथे सुबुह किथे शाम, उञायल बुखायल राशन पूरो थी वियो, अनाज खत्म थी वियो, खर्चो हलियो वियो, रुगो पाणीअ जे ढुक ते गुज़ारो। वरी कंहिं मकाम कंहिं वादी ते पहुता, दुश्मनन वरी घेराव कयो। हज़रत हुसैन साईं उन्हनि जे साम्हूं 3 ॻाल्हियूं रखियूं। सब खां पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजा रस्ता ख़ाली कयो, मां जंहिं पासे ॾांहुं आयो आहियां साॻे पासे ॾे वापसि वञा। नंबर 2 ॻाल्हि, मुंहिंजा रस्ता ख़ाली कयो, मां पंहिंजो पाण अकेले सिर यजीद सां पुॼण जे लाइक़ आहियां। मां मुज़ाकिरनि जे ज़रिए बग़ैर जंग जे मसइले खे हल करण थो चाहियां। तदरीजी इस्तिलाह दीनी मुशावरत सां मां यजीद सां पाण मीटिंग करे पंहिंजो मसइलो हल कंदुमि, लेकिन मुंहिंजा रस्ता ख़ाली कयो, रुकावट न विझो। 3 ॻाल्हि सोने हुसैन इहा कई। जेकॾहिं अॻिते बि नथा छॾियो, पोइते बि नथा छॾियो, त भला मुंहिंजो तव्हां ते एतिरो त हक़ आहे जेतिरो कंहिं झंग जे, कंहिं पखी, कंहिं जानवर जो हक़ आहे। बाक़ी छॾियो त मां विच कयां। अलम तकुन अर्ज़ुल्लाहि वासियतुन फतुहाजिरू फीहा। अल्लाह जी धरती कुशादी आहे, जाॾे आयो ताॾे हलियो वञा। लेकिन ज़ालिमन चयो 3 रस्ता तुंहिंजे लाइ बंदि आहिनि, जेसि ताईं यजीद जे हथनि ते बैयत न करे। लेकिन सोने हुसैन साईं फरमायो कॾहिं बि न थी। अञा अॻिते आया वादी करब बला। जॾहिं करब बला जे इलाके में आया, उन्हनि जा तारा बि तब्दील थी विया, हथियार तेज थी विया। 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो मथां अची ठहकियो। हज़रत हुसैन साईं पंहिंजे थेलनि मां खत खया, घोड़े ते चढ़ी सवार थिया, सभिनी सां नाला खणी सॾ कयूं। फिलाणो काॾे वियो? तू हे खत न लिखियो हो माॾे? फिलाणो पुट फिलाणे जो तू मूंखे खत न लिखियो हो त हुसैन अच त मां तुंहिंजे हथनि ते बैयत कयां। फिलाणो पुट फिलाणे जो है, तुझो खत ना है, तू अच त तुझे हथन ते बैयत कयां। यजीद जे लानत मां जिंदु छॾायूं, हुसैन जे नाने जे मोहम्मद जे दीन जी तरक्की क्यों, दीन जो कानून नाफिज क्यों? हे तहां जा खत न आहिनि, हे तहां जा खत न आहिनि, हे तहां जा खत न आहिनि।
सब चुप करे फिरी विया। नौकरिन जे लालच में आया, घरन जे लालच में आया, जमीन आलाट थींदी, जमीन के जायदाद के लालच में आया। जे अज यजीद जा पुत्र जमीन के लालच में, नौकरिन के लालच में उलमाए किराम जो कत्ले आम था कन, मस्जिद ने मदरसन के खिलाफ वेठन था कन। बुधी छड़ियो, मस्जिद जो दुश्मन यजीद, मदरसे जो दुश्मन यजीद, कुरान जो दुश्मन यजीद, हक जो दुश्मन यजीद, ऐ यजीद सा क़यामत के सुबह ताईं जंग जारी रही। आहे को इंशाअल्लाह चवण वारो, आहे को इंशाअल्लाह चवण वारो। यजीद जे नुमाइंदन सा, यजीद जे गुमाश्तन सा क़यामत के सुबह ताईं जंग जारी रहंदी। हजरत हुसैन साईं जी आखिरी तकरीर घोड़े ते चढ़ी तकरीर क्यों, आखिरी तकरीर मां शार्ट कंदो आयो आहियां ताकि जल्दी तहांजी जान भी छड़िया आराम भी कयो। हजरत हुसैन साईं फरमायो, मुसलमानों थोड़ी अख खोलियो, शाह मां फातिमा जो पुट न आहियां। मरजाना जा पुट कुर्सी ते वेही हुकूमत करे थो, तहां के काई कहल नथी अचे, कोई रहम नथो अचे। मरजाना जो पुट कुर्सी ते हुकूमत करे ऐं फातिमा जे पुट खे तहां कत्ल करण जे ला, शहीद करण जे ला पोयां पया हो। शाह भला मूंखे मारण तहां के हलाल आहे? मां के कत्ल कयो आ, मुंहिंजो कत्ल तहां ते कीअं हलाल थी सघे थो? छा मां उहो हुसैन आहियां जो मुंहिंजो पाक मोहम्मद करीम मांखे चुमंदो हो ऐं सिंघंदो हो ऐं को पुछंदो हो त हुजूर फरमाईंदो हो त मां हिननि बच्चन खे चुमा इन जे करे थो जो मांखे प्यारा आहिनि ऐं सिंघा इन जे करे थो जो मांखे हिननि ॿिनि बच्चन मां जन्नत जी खुशबू ईंदी आहे। पोइ तहां मूंखे शहीद कंदो, तहां ते हलाल आहे? ज़ानिन जा पुत्र कुर्सिन जा मालिक क्या तहां ऐं अली जे बच्चन खे खत्म कंदो? चुप करे बीठा आहिनि, सब कंध हेठि करे। इज़ा लम तस्तह फस्न मा शित। हुजूर जी फरमायो, जॾहिं हया जंहिंजो निकिरी वेंदो आहे उनखे जीअं वणंदो आहे कीअं उन जे लाइ कूड़ सच जो को फर्क़ न हूंदो। अल्लाह अकबर। वो हुसैन जिन जला हुजूर तो फरमाए, हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। यार आखिर में बेवफाई चंगी ना है, सुभान अल्लाह दिल सा। हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। हुसैन सिबतुम मिनल असबात अना हरबुल लिमन हारबहुम व सल्मुल लिमन सालमहुम। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह जे महबूब जे पाक ज़बान जा पाक लफ्ज़ पढ़िया। मुझे साईं फरमायो, हुसैन मोमा मां हुसैन माया। हुसैन मुझे बचड़न मां हिकिड़ो बचड़ो आ। हुसैन मुझे फर्ज़ंदन मां हिकिड़ो ॾोहिटड़ो आ। जेको हुसैन सां जंग कंदो मां मोहम्मद करीम उन सां जंग कंदुमि। जेको हुसैन खे प्यार ॾींदो मां मोहम्मद करीम उन खे प्यार ॾींदुमि। हज़रत उसामा बिन ज़ैद तो फरमाए, इशा जी नमाज थी वई, सब सहाबी घर हलिया विया, मां भी घर वयुमि। पर रात जो कोई कम पइजी वियो, मां दर खां ॿाहिरि निकितुमि। मां ॾिठुमि त हुजूर साईं मूंखां पहिरियां वञनि पिया, रस्तो वरितियो। साईं खे चादर मुबारक जो हिकिड़ो पासो चेल मुबारक में ॿधल आहे, चादर मुबारक जो ॿियो पासो कुल्हे मुबारक में बदला। जे बहराड़ी जा माण्हू घोड़ड़ी ठाहींदा आहिनि, कांबो बंधंदा आहिनि, उनमें गाह लुणंदा आहिनि, चूंड कंदा आहिनि। हुजूर साईं खे कांबो बदला, गोदड़ी ठहियल आहे, उनमें का शइ पयल आहे, हेठि मथे पई थिए। हज़रत उसामा बिन ज़ैद तो फरमाए, गुज़ार सोमानी थी वई, अध रात गुज़री वई। हिन महिल रात जो अल्लाह जो महबूब नबी ॿाहिरि निकितो आहे ऐं हुजूर जे चादर मुबारक में का शइ चुपुर पई करे। मां सुरंदो सुरंदो साईं जे साम्हूं आयुमि, हैरान थी वयुमि। अध रात जो साईं खे कांबो, वरी कांबे में का जानदार शइ आहे जेका चुरके थी सुरे पुरे पई। मां साईं खे चयुमि, साईं तव्हांजे चादर मुबारक में छा आहे? मुंहिंजे साईं फरमायो, उसामा ॾिसण थो चाहे छा? हा साईं मां ॾिसण थो चाहियां। चए थो, अल्लाह जे ज़ात जो कसम, मुंहिंजे साईं जॾहिं चादर मुबारक कुल्हे मुबारक मां हेठि कई, मां ॾिठुमि त हुन में सुहिणो हसन बि हो त सुहिणो
हुसैन भी हो। मुझे साईं फरमायो ॾींहं जो वो क्यों न मिलियो, रात जो इन्हनि खे सैर पियो कराया, चक्कर पियो लगाया, इन्हनि जो रूह पियो मटाया। हजरत उसामा बिन ज़ैद तो फरमाए मां बेआईनी शाहिदा, मां आन डूटिया, मां अखिन ॾिठो शाहिदा। हजरत हुसैन साईं जो हजरत उसामा साईं तो फरमाए मुझे साईं उन्हनि बिन बचड़नि खे ज़मीन ते लाहे विहारे, मुझे साईं पंहिंजा हथड़ा मथे खिया, मुझे साईं जूं नज़रूं बेइख्तियार आसमान ॾे हली वियो ऐं मुझे साईं दुआ जा कलमा चया। मुझे साईं फरमायो अल्लाहुम्मा हाउलाई अहल बैती अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बुहुमा। चौ सुभान अल्लाह। मदीने जमीर फरमायो मुझा अल्लाह मां जॾहिं भी दुआ कई थम तू मुझी दुआ कबूल कया और मुझा कुदरत वारा खुदा मुझी अज वारी दुआ भी त कबूल कर। रब फरमायो मुझा महबूब घुरदो वई तमा दींदो वञाए। हुजूर फरमायो अल्लाहुम्मा हाउलाई अहल बैती, ओ मुझा अल्लाह ए मुझा बचड़ा थी हे भी मुझा अहल बैत थी। ओ मुझा अल्लाह अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बुहुमा। ओ मुझा खुदा इन बिन बचड़न सा मुखे ॾाढो प्यार थी, मुझा अल्लाह तोखे भी पारत थी बिन बचन सा प्यार कजाए। अल्लाहु अकबर कबीरा। अन बुरैदा रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यखुतबुना इज़ा जाअल हसन वल हुसैन अलैहिमा कमीसान अहमरान यमशियान व यासरान व नज़ल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिनल मिंबर फहमलहुमा व वज़अहुमा सुम्मा क़ाल सदक़ल्लाह इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितनतुन फनज़रतु इला हाज़ैनि सबीयैन यमशियान व यासरान फलम अस्बिर हत्ता क़तअतु हदीसी रफ़अतुहुमा। आखिरी हदीस जो तर्जुमो तो बुधाया मदीने जमीर जो साहबी हजरत बुरैदा साईं। चो सुभान अल्लाह। करें आओ हम चांद तारों की बातें, मोहम्मद की और उनके यारों की बातें। अबू बकर सिद्दीक, फारूक आजम, अली और उस्मान चारों की बातें, बिलाल और बुज़र, खुबैब और सलमा, नबी जी के इन जाने सारों की बातें। हजरत बुरैदा साईं तो फरमाए अखिन ॾिठो शाहिदा नबवी मस्जिद नहीं ठहियल हुई, मैदान सिधो न हुयो, अमड़ खातून जन्नत जो दरवाजो भरसा हो, कच्चो कमरो, कानन जूं पतरा, खजन जे छड़ाइन जूं पतरा, बड़ी पर्दो चलो, मस्जिद नबवी जो मैदान हेठ मथे हो। हुजूर साईं जुमे जे दिहाड़े खुतबे जी लठ खई, मिंबर ते चढ़िया, खुतबो शुरू कियो। इन बिनी बच्चन मदीने जे साईं जो आवाज जो ॿुधो। हजरत हसन साईं हजरत हुसैन साईं के जो अदा बाबा जो खुतबो शुरू थी वियो आ, पाण हिते वेठा आहियूं, हलो त मस्जिद ॾे हलो। ओ हुसैनी हुसैनी सॾाइण वारा खुतबे खां पहिरियां मस्जिद में पहुची वञ। ओ हुसैन जे इश्क जी दावा करण वारा रसूल जे कचहरीअ जो आवाज़ ॿुधी भॼंदो वञ। हुसैन जी दावा करण वारा क़ुरान जे मजलिस में गोॾा भञी वेहंदो कर। हुसैन जे इश्क जी दावत करण वारा घर में पर्देदार बणिजी वञ। जॾहिं खेमा जलायूं, जॾहिं न्याणियुनि जा सोन लाथऊं, जॾहिं अहल बैतन जा करबला जे मैदान में ज़ालिमनि न्याणियुनि जे हथनि में हथ विधा, उन्हनि जा कंगण लाथा, उन्हनि जा सोन लाथा, उन्हनि जे तंबुनि खे बाहियूं ॾिनियूं। उन वक़्त बि अमड़ उमर बाब सोने हुसैन जी घरवारी उन्हनि खेमनि खे बाहि ॾिनी, पर खेमो छॾे ॿाहिरि न निकिती। अल्लाहु अकबर कबीरा। कंहिं चयो त जान सड़ी वेंदई, परदेदार त पंहिंजी जॻह ते आ, पर खेमनि खे ज़ालिमनि बाहियूं ॾिनियूं, हाणे पंहिंजी जान बचाए निकिरी वञ। अमड़ उमर बाब फरमायो ओ दुनिया वारो तव्हांखे ख़बर न आहे छा, उहे उन घर जा बच्चा आहिनि जिन जे घरनि ते अंगणनि ते क़ुरान नाज़िल थियो हो, जेको अल्लाह पाण ऐलान कयो आहे या अय्युहन नबिय्यु कुल्लि अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन
अलैहिन मिन जलाबीबिहिन ज़ालिका अदना अन युरफ़न फला युज़ैन। अल्लाहु अकबर कबीरा। असां जे अल्लाह हुकुम कयो आ पर्दे जो सब मरी वञन, सब कत्ल थी वञन, सब जामे शहादत नोश कन, पर असां न्याणियूं कदी भी पर्दे मां बाहर न निकरंदियूं सी। अल्लाहु अकबर कबीरा। हुसैनिया बच्चन के पर्देदार बनाए। हुसैनिया तुझो कंधु कपजे त भल कपजे, पर रब खां सवा के खद्दार जे सामू न झुके। हजरत हुसैन साईं हजरत बुरेद साईं तो फरमाए भई बचड़ा भजंदा आया हुजूर जे खुतबे जे सामू फर्क पइजी वियो। बिन्हिन के ॾाढा कपड़ा पातल हा। शुरुआत जो ज़मानो हो। हजरत हसन साईं अग में, हजरत हुसैन साईं साल नंढो हुयो, उहो उन के पुजी न सघियो, पर थाबो आयो। हजरत हसन साईं पत्थर में अटकी किरी पियो। हजरत हुसैन उन जे मथां किरी पियो, वरी उथिया, वरी किरिया, वरी उथिया, वरी किरिया। हदीस जो रावी हजरत बुरैद साईं तो फरमाए मां अखिन ॾिठो शाहिदा फनज़ल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिनल मिंबर। हुजूर फिटी जो खुतबो लठ फिटी कई, मिंबर छडियो, जमात मां हथ कढिया, डुकंदा विया। हिकड़े के सॼे कुल्ले ते विहारियो, ॿिए खे खॿे कुल्ले ते विहारियो, मिंबर ते ॿीहर मोटी आया। हिकड़े के मिंबर जे हेॾां, ॿिए खे मिंबर जे हेॾां विहारे मदीने जे साईं खुतबो ॿीहर चालू करे कुरान जी आयत पढ़ी इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितनतुन व नज़रतु इला हाज़ैनि सबीयैनि यमशियानि व यासुरान फलम अस्बिर हत्ता क़तअतु हदीसी रफ़अतुहुमा। मदीने जो मीर फरमायो जने ब बचड़ा किरिया हिक बे जे मथा मुखे इए लगो जण मुझे हियाव में धक लगो, मां खुतबो फिटी कयो। तांखे खबर आ उहो हुसैन जने रसूल सजदो तो करे त ही पुठाड़न ते चढ़ी रांदो खेडे। हदीस में लिखियल आ हुजूर साईं सजदे मां कंधो मुबारक मथे न पिया खणन। हुजूर साईं जी सुबहान रबियल आला 3 दफ़ा खां 5 दफ़ा थी वई, 7 दफ़ा थी वई, 9 दफ़ा थी वई, 11 दफ़ा थी वई। वधाईंदा विया। जॾहिं हज़रत हुसैन पंहिंजी मर्ज़ी सां हुजूर जी पुठी मुबारक तां लथो, उन वक़्त ताईं हुजूर जो सजदो जारी हो त जीअं मुंहिंजे बछड़े खे तकलीफ़ न अचे। सहाबी सगोरा फरमाइनि था असां सजदे काइनात खां पुछा कई त उन वक़्त हुजूर साईं हिक सजदे में 72 मरतबा सुभान रबियल आला चयो। इन्हनि ॿिनि बच्चन खे केर न मञीदो, कहिड़ो बदबख्त आ। हज़रत हुसैन साईं जंग घमसान जी थी वई, बिल्कुल ॾेवट शुरू थी वई। फरमाई त हाणे नमाज जो टाइम थियो आ। को मुअज्जिन आहे, एक सहाबी उथियो अज़ान शुरू की, जी हाणे नमाज पढ़बी, वक्फो कयूं, चई ठीक आ, असां भी मुसलमान आहियूं, हाणे वारा भी त मुसलमान आहिनि। डॉक्टर खालिद मोहम्मद शुमरो रहमतुल्लाह अलैह के शहीद करने वाला काथा जा अमेरिका जा सगाई गद्दार, सगाई मुसलमान हैं, कलमो भरिंदा। मुख्तलिफ मरहलन में उलमाए किराम जी इज्तिमान ते जलसन ते बम के रहने वाला केर हैं? यहूदी ही नसराइन, ये किराए जा कातिल हैं, हथ जा पालतू हैं। हाणे मोहलत दियो, मोहलत दियो, मोहलत दियो, ता हयात मोहलत दियो। इहा त शैतान गुरी ही ता हयात मोहलत दियो। शैतान चयो ता हयात मोहलत दियो। हज़रत हुसैन ने फरमायो हाणे नमाज जमात सां पढ़बी जी साईं बिस्मिल्लाह। मुखालिफ आहिनि, दुश्मन आहिनि, हिकड़ी ॻाल्हि ज़रूर कंदुसि, हुसैन साईं जे कातिलन भी नमाज न गुज़ारी। हे जड़ा हुसैनी हिन जेके जुमे जी भी नथा पढ़न, हिते त कातिल भी नमाज नथा गुज़ारनि। हुसैन जा कातिल भी बेनमाज़ी न आहिनि, उहा जुदा ॻाल्हि आहे। त नमाज़ी थी करे गद्दार निकिता, उहा जुदा ॻाल्हि आहे। लेकिन कातिल भी उन ज़माने जा नमाज़ी हा, हिन ज़माने जो वफादार भी। बांग ॿुधे तो फेसबुक हले तो, बांग ॿुधे तो ट्विटर हले तो, बांग ॿुधे तो टिकटॉक हले तो, बांग ॿुधे तो व्हाट्सएप हले तो, बांग ॿुधे तो हिन जी नेट जारी आहे, बांग ॿुधे तो कलाम हले तो, बांग ॿुधे तो अमड़ जो घर में दुहल हले तो, बांग ॿुधे तो मथो उघाड़ो आहे, बांग ॿुधे तो हिन जे कन ते जूअ बि नथी रिंगे। हे कहिड़ो हुसैनी आहे?
हज़रत हुसैन साईं फरमायो तहां अलग जमायत कंदव या असां सां पढ़ंदव? चयो साईं तहां जे हूंदे के माउ जे पुट में दम ई नाहे जो तहां जे मुसल्ले ते अॻिते थी बीहे ऐं तहां खे पोइते करे। हज़रत हुसैन साईं फरमायो पोइ मूंखे शहीद कीअं था कयो? वरी कंदे हेठ वरी कंदे हेठ लालच में फाथा मुवाइदा करे वेठा हिक ॿिए सां डील करे वेठा है कम करण वाला। हज़रत हुसैन साईं फरमायो चङो इंतखाब के भला पेशमाम केर थींदो? चयोसीं पेशमाम तहां थींदो। सब असां जे पोयां पढ़ंदो, सब तहां जे पोयां पढ़ंदा। नमाज पूरी थी वई। इन में इख्तिलाफ आ। कुछ बुजुर्ग हैं जो नमाज जी हालत में, लेकिन तहकीकी रिवायत ये है त नमाज थी वई। उन खां पोइ सोहणे हुसैन उन्हनि खां पाणीअ जी तलब कई आहे। हज़रत हुसैन साईं जो हिकिड़ो मौसूम बचड़ो जंहिंजी उम्र तकरीबन 3 सालनि खां भी घटि आहे। जो त बुजुर्ग लिखनि था त अञा ताईं अमड़ जे थञ जो खीर पीअंदड़ हुयो त क़ुरान भी 2 सालनि ताईं थञ पीअण जी इजाज़त ॾिनी आहे। हौलैन कामिलैन 2 साल बच्चे के अमड़ थञ पीआरे, ज्यादा न पीआरे, वो ॿियो खाधो खोराक खाईंदो, अल्लाह उनखे ॾंदनि जी नेमत ॾींदो। वो मौसूम बच्चो खीर का थञ में वात विझी 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 थकजी वरी मौसूम 2 सालन जो बचड़ो वरी पंहिंजी नजर पंहिंजी अमड़ जे चेहरे में तके पियो। अमड़ जे चेहरे में नुमाण, अमड़ जे चेहरे में मुसाफरी, अमड़ जे चेहरे में बुख, अमड़ जे चेहरे में थकावट, 38 ॾींहंनि जो सफर अमड़ जे चेहरे में उजागो, अमड़ जे चेहरे में किस्म किस्म जी परेशानी, अमड़ जे चेहरे में मायूसी। वो बचड़ो अमड़ जे चेहरे ॾे तके पियो जीअं बच्चे जे मां जे अखियुनि मां लुड़क पिया हलनि, जे मासूम थञ पीअण वारे बचड़े जे अखियुनि मां पाणी पियो हले। हज़रत हुसैन अंदरां आवाज़ ॿुधो रोवण जो, ॿाहिरि निकिरी आयो, चवण लॻो तव्हां क़ुरान नाहे पढ़ियो? क़ुरान में लिखियल नाहे व बशरी साबिरीन, अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। इन्नल्लाह मअस साबिरीन, अल्लाह सब्र वारनि जी मदद कंदो आहे। वला मन सबर व गफर, सब्र वारनि जी बख़्शिश थींदी आहे। व तम्मत कलिमतु रब्बिका अला बनी इसराईल बिमा सबरू, बनी इसराईल के फतह नुसरत मदद तॾहिं मिली जो सब्र कयूं। तहां खे ख़बर ना है सब्र 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 सजे कुरान सब्र जो सबक पढ़ायो आहे। केर थो रोए? अमड़ फरमायो असां त नथा रोऊं, असां त नथा रोऊं, नंढड़ो आ, असां जो पानी बंदा, मानी बंदा, खाधो बंदा, खोराक बंदा, थञ सुकी वई आ, चमड़ी चमड़ी सां मिली वई आ, खोड़ ॾिहाड़ा गुज़री विया, ज़ालिमन मानियूं अनाज राशन फ्रूट त पंहिंजी जाइ ते, दरियाह मां कुत्ता ऐं सूअर पाणी था पीअनि, लेकिन पाक मोहम्मद जे बच्चनि जो दरियाह ते पुलिस वारा बीठा आहिनि, यज़ीद जा चमचा पाणी भरण नथा ॾियनि। अॼु मुंहिंजे थञ मां खीर जो ढुक नथो निकिरे, इन जे करे बचड़ो रोए थो। हुसैन अॼु हिन मासूम बच्चे खे खणी उबैदुल्लाह बिन ज़ियाद जे झोली में रखो, उन जे नुमाइंदनि ॾे वञो, उन्हनि खे चओ अगर तहां सां ज़ुल्म कयो आ, वडन कयो आ, तहां सां नाहक कयो आ, असां कयो आ, हिन मासूमन सां त जंग नाहे थींदी, भले दुश्मन जो ॿार हुजे। हिन खे त पाणीअ जो हिकिड़ो चमचो वात में पीआरियो, मन मुंहिंजो बच्चो बची वञे, कुछ खुदा जो खौफ त कयो। सोहणो हुसैन आयो, बचड़ो खी अची पहुतो, खेमे खां ॿाहिरि निकितो, चई त ज़ालिमो खोड़ ॾींहंनि खां असांजे पीअण जो पाणी बि बंदि आहे, ज़ुल्म तव्हां सां मां बि नाहे कयो, पर जेकॾहिं जंग करणी आहे त वॾा जंग जे लाइ, कुहण जे लाइ, शहीद थियण जे लाइ हाज़िर आहिनि। मौसूमनि बच्चनि सां, नियाणियुनि सां, अहल बैतनि सां छेड़ो नाहे थींदो। हिन मौसूम बच्चे खे त पाणीअ जो को चमचो पीआरियो। हसीन बिन नमीर जो गुमाश्तो चमचो, हसीन बिन नमीर जो माण्हू, उन तेज धार तीर उन मौसूम 2 सालन जे बच्चे जे निड़ीअ ते रखे ठका कयो, उनजी निड़ीअ मां फवारा खून जा निकिरी आया ऐं मौसूम बचड़ो जामे शहादत नोश कयो। जंग चालू थी वई, बचड़ो रखी खेमे में आयो, निकिरी ॿाहिरि, हज़रत कासिम ते हमलो थियो, शहीद थी वियो। बच्चो खणी अंदर रखी खेमे में आयो, हज़रत अली अकबर शहीद थी वियो, खणी रखी खेमे में आयो। ॿियो सहाबी ॾिठई शहीद थी वियो, खणी रखी खेमे में, वया शहीद थींदा, वया शहीद थींदा। 32
अहल बैत पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न में जेतरा मर्द हा सवाए हजरत ज़ैनुल आबिदीन जे जेको मासूम बार तंबुन में बंद हो अकेलो ही बचो सब शहीद थी विया 40 सहाबी वफादार सहाबी पैगंबर जा सहाबी दिलबर दिलरुबा सहाबी एक थींदे सोहणे हुसैन जे कदमन ता घोर थी वियो आखिर में जेको शहीद थे थो वो हजरत हुसैन पाण है के तवज्जो क्यों तमा दुआ घुराया आखिरी 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 जंग में जेको शहीद तो थे तो हजरत हुसैन तीर तरारियों नेजा भाला तैयार हैं हजरत हुसैन नहीं जाने तक के तो सब भजन कुफर बुज़दिल थींदो आ बुज़दिल ता मुर्स मानू थी निकरी अचो अगर उलमाए किराम जो सद थे ता मुर्स मानू थी मैदान क्यों ए भाड़ जा तराहिन कखे काने मगर लुढ़ी वेंदा ओ अटल आदमी दिल शिकिस्तो न थी ओ अटल आदमी दिल शिकिस्तो न थी लठ फेरे तदिस नाग नोड़ी थी कंधो पकड़े तदिस शीहो बकरी थी हथ मोड़े तदिस बाहे पानी थी रुगो तू निकर अल्लाह जी मदद तो संगदा हजरत हुसैन साईं दरिया जे मुंह क्यों पानी पीण जे लाए सब खां पहिरियां हसीन बिन नमीर सोहणे हुसैन जे पानी जे बुक के वात मुबारक ताईं पहुंचण खां पहिरियां तीर हयो जेको डंगन मुबारकन के शहीद करे वात मुबारक में खुपी वियो नजर तक क्यों थोड़ो तसव्वुर तक क्यों छा हाल हुंदो जिंजा सब बच्चा एक जाए ते विया हुजन जिन रुगो न्याणियुनि जो खेमन में अंदर पयूं हुजन बुखार सां बीमार उन ते बुख ते परेशान तू तो घर मां निकरी मस्जिद ताईं नथो अचे केड़ो जवाब दींदे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी दरबार में दावा थो करे हुसैन जी शर्म नथो अचे तोखे हजरत हुसैन साईं पंहिंजो खून मुबारक भी उगन पिया लड़न भी पिया जाॾे मुंह कन पिया कुत्तन वांगुर भजी पिया वञनि ये शेर मुंह कड़े सब भजी पिया वञनि हसीन बिन नमीर खां पोइ तीरन जा वस्कारा किया हजरत इमाम हुसैन साईं जामे शहादत नोश यजीद जे लश्कर बीबिन सगोरिन अहल बैतन के चयो हलो हाणे तहां यजीद जे दरबार में काडे वञन न्याणियूं वेचारियूं पराए हथ में थी पिया पैगंबर जा बा पर्देदार बीबियूं अहल बैत काडे वञन हाणी रस्ता सब बंद थी विया हिकिड़ो आसमानन जो रस्तो खुलियल हो अखिन मां गोढ़ा केरींदे उन्हनि जे कढ हली पिया जाॾे वठी हलियो जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तदा को नाज था जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तदा को नाज था उसकी हिम्मत पर मोहम्मद मुस्तफा को नाज था यूं तो सजदा करने वाले हैं बहुत सारे बंदे लेकिन हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था जिस तरह सजदा किया है करबला में आपने जिस तरह सजदा किया है करबला में आपने उसकी सजदे पर खुदाए लम यज़ल को नाज था अल्लाहु अकबर कबीरा अल्लाह तो फरमाए ला तसजुदू लिश्शम्सि वला लिलकमर वसजुदू लिल्लाहिल्लज़ी खलक़हुल इन कुंतुम इय्याहु ताबुदून बहरहाल हजरत इमाम हुसैन साईं जे जिस्म मुबारक जी मुंडी मुबारक कटियो हिकड़ी लठ में बधऊं जॾहिं हजरत हुसैन साईं जी मुंडी मुबारक कटे हिकड़ी लठ में बधऊं लठ खां खणी घोड़े जी गीची में बधऊं त जेतरी बेहुरमती कंदासीं ओतिरो इनाम यजीद वटि वधीक मिलंदो उलमा लिखियो आ तारीख लिखियो आ जॾहिं सोणे हुसैन जी गिची मुबारक उहे लब उहे चप मुबारक जंहिंसां रसूल जा चप मिलंदा
उन्हनि खे जॾहिं धड़कां धार रखियो वियो त सोणे हुसैन जी कटियल सिसी बि क़ुरान जी तिलावत पई कंदी हले। असां त ॾींहं जो बि नथा पढ़ूं, दावा है कुड़ी त हुसैनी आहे। अहल बैत जॾहिं यजीद जे दरबार में आया, उनके घर मिलियो, सब कुछ मिलियो। इन्हनि तारीखनि में 2.5 महीना सिज रत वांगुरु रंगीन उभरंदो हो। 2.5 महीना करबला जे जंग खां पोइ सुबुह जो जीअं सिज उभरंदो हो त भितियूं ईअं नज़र ईंदियूं ॼण इनखे कंहिं ॾाढो कलर करे छॾियो आहे। सागी 10 मुहर्रम जे ॾिहाड़े अमड़ उम्मे सलमा मदीने में ख्वाब लधो, पंहिंजे घर जे भातियाणनि खे ॿुधाई त मां अॼु ख्वाब ॾिठो तम रंगीन हो। अल्लाह अकबर, तोखे ख़बर नाहे त करबला छा आहे? मां करबला ॿुधायां त फजर जी बांग मिली वेंदी। मां शॉर्टकट कयो आहे। इन सागी करबला जा जेके दुश्मन हा, वेरी हा, उन जी हुकूमत यजीद जी घणा ॾींहं रही? टोटल 2 साल 8 महीना। यजीद जी हुकूमत टोटल 2 साल 8 महीना। उन खां पोइ मुख्तार आयो। मुख्तार अची सब खां पहिरियों उबैदुल्लाह बिन ज़ियाद खे पकड़ाए गभा गभा करायो। उन जे पुट हफ़ज़ खे पकड़ाए गभा गभा करायो। सागे महलात में टंगई जाते सोने हुसैन जी सिसी मुबारक हुई, सोने हुसैन जे बच्चे जी सिसी मुबारक हुई। सागी जाए ते यजीद जी सागी जाए ते मुख्तार पैगंबर पाक जे बच्चन जे दुश्मन जी सिसी लड़काई, उन जे पुत्र हफ़ज़ जी सिसी लड़काई। ऐं हज़रत हुसैन जे परवानगी में उन वक्त जे शेर बादशाह ऐलान कयो तो हुसैन जो कातिल जेको जिते भी आहे उनके काई माफी ना है। सब का पहिरियां वाली कूफा जे या करबला जी जंग लॻराई, इन जे जिस्म के वठियो, उन जे जिस्म के कटियो, मच्छी वांगुरु गभा गभा कयूं, मस्जिद जे मैदान में रखियो। लाश जे मथा नांग अचे पियो, वात मां घिरी वञे पियो, वरी नक मां ॿाहिरि अचे। वतिलकल अय्याम नुदाविलुहा बैन नास, ज़ुल्म को चंगो तो ना है। कल पैगंबर जे बच्चन सा दुश्मनी ही अज उहे दिन धरती ते अल्लाह जे अज़ाब में गिरफ्तार है। हिकिड़ो शख्स सऊदी अरब जो वॾो सुहिणो हो, वॾो सुहिणो उहो थियो, निंड में उथियो त अंधो हो अखियुनि खां। उनखे कंहिं चयो तूं त सॼो है? चई मां रात हुजूर से खे ख्वाब में ॾिठुम। साईं जन फरमायो जंहिं चटाईअ ते मुंहिंजे हुसैन खे लेटाए ज़िबह कयो हो, उहा चटाई मां वटि अञा मौजूद आहे। साईं जन फरमायो जंहिं फर्श ते, जंहिं विछाणे ते सोहणे हुसैन खे लेटाए उन जी सिसी मुबारक धड़ मुबारक खां धार कई हई, उहो सब खां पहिरियां तूं आ न। इन शरारत में तीर उछलण वारो तूं आ न। अच त मां तोखे सुरमो पारायां। सोहणे हुसैन जो खून बोतल में पयल हो, उन मां हुजूर साईं हिकड़ी सिराई पुसाए, हिकड़ी अख में पाराई, बी सिराई पुसाए, बी अख में पाराई। सुबुह जो निंड मां उथियो त अखियुनि खां अंधो। जिन जिन कयो उन्हनि खे अल्लाह दुनिया में अज़ाब कयो। मूंखे उम्मीद है त असांजा दोस्त, मुंहिंजे वाइज़ जा हाज़रीन मजलिस वारा हुसैन जे गद्दारन वारो कम न कंदासीं, हुसैन जे वफादारन वारो कम कंदासीं। चल अल्लाह साईं असां सभिनी खे सोने हुसैन जो ताबेदार बणाए। आखिर में हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ कयां, छा इन में अमीर मुआविया जो कोई ॾोह आहे? हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधो, हज़रत हुसैन साईं यजीद जे खिलाफ इन करे निकतो तो यजीद मुल्क के खराब तो करे, कुरान जो कानून न तो करे। माना हुसैन जो पैगाम यो हो तो जमीन भी अल्लाह जी, कानून भी अल्लाह जो। हाणे इहो पैगाम हुसैन अध ते छॾे वियो आ, इतां इहो पैगाम खणी अॻिते हलणो आ।
ज़मीन भी अल्लाह जी त कानून भी अल्लाह जो ओ सोहणे हुसैन वांगुर जेकॾहिं जामे शहादत नोश करणो पए त नोश कंदासीं पर हुसैन सां गद्दारी न कंदासीं। इनमां ॿी ॻाल्हि हीअ साबित थी वई त सोहणो हुसैन यज़ीद सां टकरियो, अबू बकर साईं सां न टकरियो, उमर साईं सां न टकरियो, उस्मान साईं सां न टकरियो, सोहणो हुसैन हज़रत मुआविया सां न टकरियो। इनमां मालूम थियो त इहे मुसलमाननि जा बादशाह हक़ ते हा, इन जे करे हुसैन ख़ामोश हो। उन्हनि खे ॾिसंदे हुसैन जी दिलि ठरे पई। यज़ीद गद्दारी शुरू कई त यज़ीद जे मुक़ाबले में आयो। अगर यज़ीद खां पहिरियां हुक्मरान बि पैगंबर जे दीन सां गद्दारी कनि हा त हुसैन उन्हनि जो बि मुक़ाबलो करे। शल्लल्लाहु साईं असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह साईं असांखे शहीद करबला सां सच्चो प्यार नसीब फरमाए। व आख़िर दावाना